जॾहिं त असांजी शरीयत असांखे इहो तालीम ॾिए थी त अगरि ज़रूरत तव्हांखे महसूसु थिए वक़्तु थियण खां अॻु बि तव्हां ज़कात ॾेई सघो था। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं को ज़रूरतमंद माण्हू आयो आहे, तव्हां ज़कात तव्हां ते लागू थी चुकी आहे, तव्हां ज़कात हुनखे पंहिंजी ॾियो। तव्हां इंतज़ारु करियो पिया रमज़ान जो, यादि रहे त इहा अलाह जी शरीयत जी नाफ़रमानी आहे। जेको माण्हू ज़कात सिर्फ़ु इन जे करे ॾियण में ताख़ीर करे थो ऐं रमज़ान में ॾींदसि, उहो माण्हू बिल्कुलु ग़लति कमु करे थो। अॻियो सवाल हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां। शादिलाज खां हाजी मोहम्मद मूसा सुमरो साहब सवाल कनि था त अक्सर माण्हू रमज़ान मुबारक जे महीने में जेके अमलनि जे हवाले सां एहतमाम कंदा आहिनि, उन में हिकु ज़कात जे हवाले सां बि कोशिशि कंदा आहिनि। हर माण्हू कोशिशि कंदो आहे त ज़कात ऐं रमज़ान मुबारक जे महीने में अदा करियां। छा हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिं माण्हू ते रमज़ान खां अॻु में ज़कात वाजिबु थी वञे थी, टाइम थी वञे थो, छा उहो ॼाणी वाणी सिर्फ़ु रमज़ान मुबारक जे करे उन ज़कात खे रमज़ान शरीफ़ ते मौख़र करे सघे थो या न? इहो बिल्कुलु ग़लति आहे। इन मामले में ॿ ॻाल्हियूं वॾियूं अहम आहिनि जेको माण्हू या कोताही करे थो। ॿिनि ॻाल्हियुनि ते ख़ुसूसी तौर ते नज़र रखे। पहिरीं ॻाल्हि त ॾिसो, इन शइ में ऐं तव्हां हिन माशरे जा फ़र्द आहियूं, असीं ॾिसूं था त इन मामले में वॾियूं ज़्यादतियूं नज़र अचनि थियूं। ज़्यादती इन सूरत में नज़र अचे थी त हिकिड़ो माण्हू मिसकीन आहे, ग़रीब आहे, यतीम आहे, इलाज जे मामले में परेशान आहे, खाइण पीअण जे मामलात में परेशान आहे। ॿी जाइ ते हिकिड़े माण्हू ते ज़कात लागू थी चुकी आहे, उहो जेकॾहिं पंहिंजी ज़कात ॾिए त बीमार जो इलाजु थी सघे थो, हिकु मुहताज ज़रूरतमंद माण्हू जी मदद थी सघे थी। पर उहो माण्हू इन आसिरे में वेठो आहे, हालांकि ज़रूरत मौजूदु आहे, इन आसिरे में वेठो आहे त आऊं ज़कात रमज़ान में ॾींदसि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त ईअं महसूसु थिए थो त हीउ जेको माण्हू परेशान आहे, इन परेशानी जे मामले में हीउ माण्हू क़रीब क़रीब क़सूरवार आहे। जॾहिं त असांजी शरीयत असांखे इहो तालीम ॾिए थी त अगरि ज़रूरत तव्हांखे महसूसु थिए वक़्तु थियण खां अॻु बि तव्हां ज़कात ॾेई सघो था। ज़कात ॾियण जे लाइ शरीयत ज़रूरत खे ॾिठो आहे। जेकॾहिं ज़रूरत आहे, हदीस किताब से मुस्लिम जे अंदरि किताब ज़कात में हिकिड़ो बाब तक़दीम ज़कात, ऐं इहा हदीस ॿियनि बि खोड़ सारे किताबनि में मुख़्तलिफ़ अंदाज़ सां मौजूदु आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन ज़रूरत जे पेश नज़र माण्हुनि खां वक़्त खां अॻु में बि ज़कात वठंदा। हालांकि साल अञा पूरो कोन्हे थियो, या हिकु साल पूरो थियो हिकु माण्हू खां, ज़रूरत जे पेश नज़र 2 सालनि जी ज़कात ॿियो कसो वठी छॾींदा। त हाणे इहे सभु ॻाल्हियूं ॾिसनि थियूं त दीन असांखे तइलीम इहा थो ॾिए, जेकॾहिं तव्हांजे साम्हूं को ज़रूरतमंद माण्हू आयो आहे, तव्हां ज़कात तव्हां ते लागू थी चुकी आहे, तव्हां ज़कात हुनखे पंहिंजी ॾियो। जेकॾहिं तव्हां उन जी ज़रूरत खे ॼाणण जे बावजूदि तव्हां इंतज़ारु करियो पिया रमज़ान जो, यादि रहे त इहा अलाह जी शरीयत जी नाफ़रमानी आहे। ऐं इन खां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॾिसो न, उमिरि जे बारे में त वज़ाहत मिले थी। सही बुख़ारी जे अंदरि किताबुल उमरा में इमाम साहिब हिकिड़ो पूरो बाब क़ाइमु कयो त रमज़ान में उमिरि जो बयानु। उते हदीस मौजूदु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान जो जेको उमिरो आहे उहो हज जे बराबरि आहे। हाणे उमिरि जे बारे में त इहा वज़ाहत मौजूदु आहे। जेकॾहिं कंहिं रमज़ान में करे थो त उहो ख़ुसूसी अजर जो कमु आहे। छा भला ज़कात अहिड़ी का वज़ाहत आहे? का बि कान्हे का। क़ुरानी हदीस में किथे बि इन क़िस्म जी रहनुमाई कान थी मिले। जॾहिं क़ुरान और सुन्नत जे अंदरि हिकिड़ी शइ जी रहनुमाई नथी मिले, हिकिड़ो माण्हू पंहिंजी मसनूई सोच ख़ातिर इहो कमु करे थो त रमज़ान भलारो महीनो आहे, इन में मूंखे अजर घणो थींदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि ईअं ई हुजे हा त छा नऊज़ बिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खां लिकाए छॾींदा? अहिड़ी ॻाल्हि का बि कान्हे का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असां खां लिकाई कान्हे का, या शइ आहे ई कान्हे का। त उन जे करे जेको माण्हू ज़कात सिर्फ़ु इन जे करे ॾियण में ताख़ीर करे थो त आऊं रमज़ान में ॾींदसि, उहो माण्हू बिल्कुलु ग़लति कमु करे थो। उन जे लाइ इहे ॿई शयूं ज़रूरी आहिनि। जेकॾहिं हिकिड़े परेशान माण्हू, ज़रूरतमंद माण्हू, मुहताज माण्हू, हथा के इलाज मालजे जे सिलसिले में हिकिड़ो ग़रीब माण्हू मरी चुको आहे, वफ़ात करे वियो, क़रीब में लॻे थो त ज़कात वारो न ॾियण वारो माण्हू हिन जो ज़िम्मेदार आहे। छो त ज़कात लागू थी चुकी हुई, तुंहिंजी हिन जी मदारत करी आहे त हिनजी ज़िंदगी बची वञे हा। त हिन मामले में इन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त शरीयत किथे बि असांखे हिन शइ जो पाबंद कोन्हे को त ज़कात रमज़ान में ॾियो। जॾहिं कानून अलाह मुक़ररु कोन्हनि कया त पंहिंजे तरफ़ां असां मां कंहिंखे हक़ आहे जो शरीयत जे अंदरि अहिड़े क़िस्म जा कानून वज़ा करे। अलाह पाक असांखे मान में रखे। ज़कात हिकिड़ी अमानत आहे, जीअं असांखे टाइम थी चुको आहे ऐं मुस्तहिक माण्हू मिलनि था त हिकिड़ो डबल अजर ज़कात अदा थी वेंदी, हिकिड़े मिसकीन जी मदारत बि थी वेंदी। माण्हू खे खपे त नेकी जे कमनि में ताख़ीर न करे। ताख़ीर सरासर गिफ़लत आहे। अलाह पाक तव्हां सभिनी खे मान में रखे। बारकल्लाहु फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।